नाज़रीन, चंबड़ भर सां पुलिस कार्रवाई करे चयनि मासूम ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। सेशन कोर्ट टंडो अलहयार जे हुकुम ते चंबड़ पुलिस मक्सी फार्म वटि वाक़िए कूलियनि जे घरनि ते छापो हणी 4 मासूम ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। बाज़ियाब करायल ॿारनि में 3 वरियनि जी रवीना, 7 वरियनि जी सीता, 8 वरियनि जी हरसण ऐं 4 वरियनि जो शाम शामिल आहिनि। नाज़रीन, अवां सां हिकु भेरो ॿीहर ही ख़बर शेयर कंदा हलूं त चंबड़ भर सां पुलिस कार्रवाई करे 4 मासूम ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। सेशन कोर्ट टंडो अलहयार जे हुकुम ते चंबड़ पुलिस मक्सी फार्म वटि वाक़िए कूलियनि जे घरनि ते छापो हणी 4 मासूम ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। बाज़ियाब करायल ॿारनि में 3 वरियनि जी रवीना, 7 वरियनि जी सीता, 8 वरियनि जी हिरसण ऐं 4 वरियनि जो शाम शामिल आहिनि। वाज़े रहे त 2.5 महीना अॻु कोटड़ी वासी हुरियो कूल्ही ज़ाल खां कावड़जी पंहिंजा 4 मासूम ॿार साण करे घरां निकिरी वियो हो, जंहिं बाद ॿारनि जी माउ कर्मा कूल्ही अहिड़ी दरख़्वास्त सेशन कोर्ट टंडो अलहयार में ॾिनी हुई।